बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया। खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया, सौदो कन न सोन जो वॾा विहाऊ। मोती जे मेहरान जा तिन जा तामाऊ, सामूंडी साऊ लंका लोपे आया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह सुर सामूंडी। हिन बैत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह वणजारनि जी किरत ऐं पसे मंज़र में सिंध जे माशी तरक़ीअ जो राज़ बयानु कयो आहे। हिन बैत ते तफ़सीली गुफ़्तगू मुंहिंजे काफ़ी दोस्तनि सां उस्तादनि सां थी, ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजो प्यारो दोस्त हिंदुस्तान खां मोहम्मद अयान साहब। नतीजे ते पहुतासीं। हिन बैत जी पहिरियां माना ॿुधायूं। खारे खेड़ाऊ मथे मिठे मोटिया। खारे खेड़ाऊ खारे पाणीअ खे झागींदड़ या समुंड खे झागींदड़, समुंड लताड़ींदड़, पोइ उहे वरी मथे मिठे मोटिया, समुंड झागे करे पोइ मिठे ॾांहुं चढ़ी आया, मिठे ॾांहुं मोटी आया, माना दरिया ॾांहुं मोटी आया। उहे जेके उन्हनि जा शिप्स हुया, उन्हनि जा जहाज़ हुया, उहे पोइ दरिया जे ज़रिए अंदरि सिंध में दाख़िल थिया। सौदो कनि सोन जो वॾा विहाऊ। इहे सोन जो सौदो कोन था कनि, वॾा विहाऊ, वॾा सौदागर आहिनि। विहाऊ सौदागर खे चइजे, वॾा सौदागर आहिनि। सोन खां बि को वॾो वापारु था कनि पिया। मोती जे मेहरान जा तिन जा तामाऊ। हे सागर में, सागर जे पाताल में पेही करे मोती कढी था अचनि, ऐं मोतीअ जा ॻोल्हा आहिनि, मोतियुनि जा ॻोल्हा आहिनि। ऐं उहे मोती जेके ख़ुशूसी आहिनि, अनलब आहिनि, जेकी सोन खां काफ़ी बहितर आहिनि। सामूंडी साऊ लंका लोपे आया। हाणे सामूंडी भागवंद, सामूंडी सुखिया या सामूंडी एक्सपर्ट, माहिर जेके समुंड जी महारत रखनि था, उहे लंका लोपे आया, लंका खे मेड़ी आया, ॿुहारे आया लंका खे। हाणे थोरो पसे मंज़र ते गौर कयूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध धरती ऐं उन जे माण्हुनि जे तबियत खां वाक़िफ़ु आहे, ऐं उन जे ख़ुशहालीअ जो राज़ साईं जन खां वधीक ॿियो केरु बि नथो ॼाणे सघे। बुनियादी तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सिंध धरतीअ जे माशी तरक़ीअ जो तायुन बयानु कयो आहे हिन बैत में, त जेकी नौजवान आहिनि उहे ॿाहिरि निकिरनि, बैनुल अक़वामी जेको वापारु आहे उनखे उन ॾांहुं तवजह कनि, एक्सपोर्ट इम्पोर्ट ॾांहुं तवजह कनि। सिंध जी तरक़ी हिते छुपियल आहे। हाणे मोती जे मेहरान जा तिन जा तामाऊ जो मतिलबु इहो आहे त दुनिया में जेके ख़ासि बिज़नेसिस, ख़ासि वापार आहिनि, उन्हनि में वञी जुंबी वञनि ऐं उते पंहिंजी महारत हासिलु करे उहो खणी अचनि। सामूंडी साऊ पोइ दुनिया जा एक्सपर्ट। तव्हां बाक़ी बि सिंधियुनि खे ॾिसो, जेके दीवान दोस्त हितां निकिता सिंध खां, उहे हिन वक़्तु बिज़नेस आइकॉन्स आहिनि। ऐं बाक़ी सिंधियुनि खे बि साईं जन इहो ई तलक़ीन था कनि त निकिरो ऐं जेके दुनिया में मोती ख़ासि बिज़नेस आहिनि उन्हनि जा आइकन्स थी वञो, उन्हनि जा माहिर थी वञो, ऐं पोइ अहिड़ा माहिर लंका लोपे था अचनि, सॼी दुनिया जा जेके बिज़नेस आहिनि उन्हनि खे ॿुहारे था अचनि, सिंध ॾांहुं खणी था अचनि। ऐं हिन बैत में जेको वापार खे हथी ॾिनी आहे, ऐं असां सम्झूं था त सिंध जे सरवाण, सिंध जे नौजवान खे हिकिड़ो रस्तो ॾेखारियो आहे त तव्हांजी तरक़ीअ जो राज़ एक्सपोर्ट इम्पोर्ट या फॉरेन ट्रेड में आहे, ऐं उन जे पुठियां लॻी वञो ऐं उन ई रस्ते ते हली पओ। जी लतीफ़।